ठठो 6 महीना अॻु पुलिस पारां वर शहर जे रवासी पोरियत हाशिम कलोलाई मल्हा जे घर में घिड़ी बेगुनाह गोलियूं हणी मासूम नियाणी आबदा मल्हा खे बेइज्जती सां क़त्ल करे छॾियो। जंहिंजा जवाबदार गिरफ़्तार थियण बाद पाण खे खून मां आजो करण लाइ शहीद आबदा मल्हा जे वारसनि ते केस तां हथ खणण लाइ सख़्त दबाव विधो पियो वञे, जंहिं करे शहीद आबदा जी अमड़ ऐं वालिद हाशिम समेत समूरा घरबादी सख़्त परेशान आहिनि। इन सिलसिले में शहीद आबदा मल्हा जी माउ ऐं वालिद हाशिम मल्हा साफ़िन अॻियां दाईंदे चयो त के अंदर पूरा पिया जवाबदार उन्हनि जा जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि सो मूंखे इलाही तंग करे रहिया आहिनि। उहे चवनि था असां सां ठा कर, न त असीं हीअं कंदासीं, तुंहिंजा पोयां बच्चा मारींदासीं, हीअं कंदासीं, आऊं ठा अॼु बि कोन कंदी, सुभाणे बि कोन कंदीसि, मूंखे इंसाफ़ कर। आबदा मल्हा जो पीउ आहियां ये आबदा मल्हा जो पीउ आहे, आबदा मल्हा जो मामू आहियां। असां ते हिननि प्रेशर विधो आहे, असां अॼु बि हुननि माण्हू सां न ठा कंदासीं, सुबुह जो बि न ठा कंदासीं। असांखे जर्नल हुकूमत असांखे इंसाफ़ ॾियारे ऐं ॿी ॻाल्हि इहा त असीं न ठहंदासीं हुननि सां जेसिताईं अञा 4 महीना बि न गुज़रिया आहिनि। हे तोणी असांजे मथे पैसा अचनि पिया त भई 30 लख वठो, 50 लख वठो, असांखे हिननि जो रुपयो बि न खपे। अॼु ॾींहं ताईं वठी असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। असीं कुझु नियाणी जो खून विकिणण वारा असीं न आहियूं, असीं मज़ूरी करण वारा माण्हू आहियूं, गाॾा हलण वारा आहियूं। असांखे रुपयो बि उन्हनि जो न खपे, न को असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। एक तरफ़ पुलिस इंसानियत जो सब हदूं औरांगी धाड़ेलनि जीअं संदन घर में काहे गोलियूं हणी संदन मासूम नियाणी खे शहीद करे छॾियो ऐं हाणे जवाबदारनि जा साथी हमदर्द असां ते दबाव विझी असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे केस ते हथ खणणु चाहिनि था। जीअं जवाबदारनि खे आज़ादु कराए असांजी बेगुनाह क़त्ल थी वियल मासूम नियाणी जो खून ॿोड़णु चाहिनि था। हिननि चयो त असां कंहिं बि सूरत में जवाबदारनि सां ठा न कंदासीं। असांखे पंहिंजी नियाणी जे खून जो इंसाफ़ घुर्जे, जेको जवाबदारनि खे सज़ाऊं मिलण सां ई मिलंदो। हिननि चयो त जेकॾहिं असां ते वधीक दबाव विझी परेशान कयो वियो त इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थी वेंदासीं। हिननि वस वारनि खे अपील कई त साण इंसाफ़ करे खेनि परेशान कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कराए संदन नियाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त खां सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मलक मंसूर, सोच टीवी, ठठो।